अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। अॼु हिकु भेरो ॿीहर मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी साम्हूं आई आहे। मुख़ालिफ़ धुर जो अॻुवाण शहबाज शरीफ़ लाहौर हाई कोर्ट में पेश थियो, जिते अदालत पारां संदसि ज़मानत रद्द थियण खां पोइ हुनखे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त उन खां अॻु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी फरियाल टालपुर ते बि मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में फ़र्द जुर्म लागू कई वई आहे, जंहिंखां पोइ मरियम नवाज़ पारां अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। मरियम नवाज़ पारां केतिरा सवाल उथारिया विया। मरियम नवाज़ पारां इहो चयो वियो त अक्रॉस द बोर्ड एहतसाब न पियो थिए, सिलेक्टेड एहतसाब थिए पियो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जे पोयां जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे त हू हिन मुल्क में हिकु धुरियो एहतसाब वधीक नथा हलाए सघनि। मरियम नवाज़ पारां इहो बि ॿुधायो वियो त मुख़ालिफ़ धुर जूं सभु पार्टियूं को गॾिजी लाइअमल जोड़ींदियूं ऐं रोडनि ते बि निकिरी सघिजे थो ऐं गॾियल इस्तीफ़ाऊं बि ॾेई सघजनि थियूं। हिकु पासे इहा सूरत हाल हुई त शेख रशीद पारां बि कुझु देरि पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में इहो पिणु वाज़े कयो वियो आहे त मुंहिंजे 10 सवालनि जा जवाब हिन वक़्त ताईं नाहिनि मिली सघिया। ही निकिरनि, ही ॿाहिरि अचनि ऐं ही जलसा करे ॾेखारनि, असां बि जलसा करे ॾेखारींदासीं। उन खां अलावा शेख रशीद पारां इहो बि चयो वियो आहे त स्पीकर ख़िलाफ़ या वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ आणनि ऐं पोइ ख़बर पवंदी त केरु कामयाबु थिए थो। हिन वक़्तु हुकूमत वाज़े तौर ते कामयाबु थींदे नज़र अचे थी। अपोज़िशन जो दॿाउ हिकु भेरो ॿीहर वधंदे नज़र अचे पियो ऐं सुभाणे APC में जेके शामिल जमातूं हुयूं उन्हनि जो अहम इजलास 3 वॻे थियणो आहे, जंहिंमें फ़ैसिलो कयो वेंदो त अॻिते जे लाइ अमल कहिड़ो हूंदो। जंहिंखां पोइ अॼु इहो बि ॾिठोसीं त वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर ऐं शिबली फराज़ पारां प्रेस कॉन्फ्रेंस में केतिरा ई सवाल उथारिया विया। उन्हनि पारां चयो वियो त हिननि खे नाअहल कंदड़ या हिननि ख़िलाफ़ जेके केस ठहिया उहे हिननि जे पंहिंजनि हुकूमतुनि में ठहिया हुआ, इन सां हुकूमत जो को बि अमल दख़ल आहे। शुरूआती तौर ते जेका अॼु जूं डेवलपमेंट्स आहिनि, शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी ऐं मुख़ालिफ़ धुर जो कहिड़ो लाइअमल हूंदो उन ते ॻाल्हाईंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन किया है पाकिस्तान तहरीक इंसाफ जी सीनियर अगवान आहिनि MNA आहिनि नुसरत वाहिद साहिबा। बहुत शुक्रिया मैडम आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। जॾहिं त मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूद आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान ऐं MNA नवाब यूसुफ टालपुर साहब। टालपुर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नवाब साहब ॿुधाइजो, जॾहिं APC थी उन में ज़रदारी साहब पारां ॿुधायो वियो हो त पहिरीं गिरफ़्तारी हुनजी थींदी ऐं अॼु नेठ अपोज़िशन लीडर जी गिरफ़्तारी साम्हूं आई आहे। अवां कीअं पिया ॾिसो सियासी मंज़रनामे खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं बि थोड़ी काई शइ थींदी आहे ऐं को मोमेंटम वठंदी आहे त पोइ हज़्ब दस्तूर नैब नियाज़ी गठजोड़ अमल में ईंदो आहे। सो उन्हनि गिरफ़्तारी हिन जी वरिती आहे लीडर ऑफ अपोज़िशन जी। ज़रदारी साहब जेका गुफ़्तगू कई हुई उहो ज़रदारी साहब ऑलरेडी आहे अंडर कस्टडी एंड इज जस्ट ऑन बेल ऐं बेल हुनजी अञा रिजेक्ट कान थी आहे, तंहिं करे इज़ आउट। ऐं हे जेका बेल हिनजी आहे लीडर ऑफ अपोज़िशन जी उहा अॼु रिजेक्ट थी त उहो ॾिठो हूंदो तव्हां त जॾहिं बि का अहिड़ी सूरत हाल थिए थी जंहिं सूरत हाल में जंहिं नमूने सां हींअर नवाज़ शरीफ़ जी जेका एड्रेस अथई APC जे अंदरि, उन खां पोइ लीडर ऑफ अपोज़िशन वॉज अंडर प्रेशर त तूं का पंहिंजी लाइन वठि, तूं को पंहिंजो समझौतो कर। पर पोइ जॾहिं हुन रजिस्ट कयो हुन चयो त न, मुंहिंजी सियासत बि नवाज़ शरीफ़ सां आहे, मां रहंदुसि बि नवाज़ शरीफ़ सां ऐं पंहिंजे भाउ सां गॾु। ऐं मुंहिंजो भाउ जेको आहे सही रस्ते ते आहे ऐं सही ॻाल्हि ते आहे ऐं जेकी कुझु हुन चयो आहे मां हुन सां गॾु आहियां। त पोइ उन खां पोइ तव्हां ॿुधो ऐं ॾिठो ॿुधो त 2-3 ॾींहंनि खां इहे ॻाल्हियूं हलियूं पई त हाणे शहबाज शरीफ़ विल बी अरेस्टेड ऐं पोइ इहो ई थियो त हुनजी बेल रिजेक्ट अथई एंड ही इज़ बीन अरेस्टेड। केॾे न अफ़सोस जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू जेको मुल्क में मौजूदु आहे हर केस ते ऐं हर ट्रायल ते वञे थो, हर शइ खे फेस करण लाइ तयारु आहे, फेस करे पियो, उनखे अहिड़े नमूने सां बेल रिजेक्ट कराए ऐं गिरफ़्तार करणु, मां सम्झां थो त मौजूदा हुकूमत एॾी कमज़ोर थी वई आहे जो हाणे सोचनि था त भई गिरफ़्तारी हुई हिकिड़ो शइ आहे जेके करे ऐं असीं पंहिंजो कुझु वक़्तु करे सघंदासीं। छाकाणि त हिननि जे हूंदे मुल्क जी जेका सूरत हाल थी वई आहे, जंहिंमें जेके इकनॉमिकल कंडीशन्स आहिनि
जेकी महांगाप आहे उहा अहिड़ी लेवल ते पहुची वई आहे जो अॻे ग़रीब खे टिन वक़्तनि जी मानी त कान मिलंदी हुई, पर ॿिनि मिलनि जी मानी मिली वेंदी हुई पोयनि दौरनि में। हाणे उहे ग़रीब मिसकिन हिकिड़े वेले ते अची विया आहिनि। उन खां सवाइ जेका मुल्क जी कंडीशन अथई आहे, जेके बरसातनि जे करे ऐं फ्लड जे करे उन में जेको नाकारा रोल अदा कयो आहे ऐं उन ते पंहिंजो मौजूदा फेडरल गवर्नमेंट उन ते जेको क्रिटिसिज़म शुरू थियो आहे, उनजी जेका सॼी इहा सूरत हाल हले पई, उन समूरनि खे कुचलण जे लाइ, उन्हनि समूरनि खे दॿाइण जे लाइ हिन जो इहो ई तरीक़ो आहे। ऐं जेॾी महिल बि कंहिंसां ॻाल्हि करियो, बाबा करप्शन करप्शन करप्शन, अरे बाबा करप्शन आहे त कोर्टूं आहिनि, करप्शन आहे त उहो आहिनि। तव्हां का ॿी ॻाल्हि त करियो, तव्हां को पंहिंजो प्रोग्रेस त ॾेखारो त तव्हां केतिरे हद ताईं अॻिते वधिया आहियो, तव्हां छा कयो आहे। पोइ इकोनॉमिकल सिचुएशन हुजे, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हुजे, या नेबर कंट्री सां जेके तालुकात हुजनि, हर हिकु शइ में जॾहिं हू फेल था वञनि त पोइ हुननि वटि सवाइ इन जे बि राह न बचंदी आहे, सवाइ इन जे त माण्हुनि खे जेलनि में बंदि कनि। इहा त हितां शुरूआत आहे, पर अञा त इन ते मां नवाब साहब जरूर इंदुसि। नुसरत साहिबा, आप बताइएगा, ज़ाहिर पेशन गोइयां हुई थी, वफाकी हुकूमत की तरफ से हुई थी कि अपोजिशन लीडर कुछ दिन में नेब के मेहमान हैं। फिर आज शेख रशीद साहब ने ये भी बता दिया कि दिसंबर के आखिर तक बहुत से लोग जेल में होंगे और जेल भर जाएंगे। जी आप लोगों को पता कैसे चल जाता है? क्या इससे ये तासुर दुरुस्त नहीं साबित होता कि नेब न्याजी गठजोड़ है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया हबीब साहब। देखिए, जो सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है वो ये कि कुछ चीज़ें ऐसी होती हैं जो बिल्कुल दीवार पे लिखी हुई होती हैं और एवरीवन कैन रीड। अब शहबाज शरीफ के हमें पता था असासे उनके आमदनी से बहुत ज़्यादा हैं और किस किस तरह इन्होंने कमाया और कहाँ कहाँ बेचा और कितनी मिले और कितनी चीज़ें वटेवर जो भी उन्होंने, उनके बेटों ने और सभी ने, ऑलमोस्ट पूरी फैमिली ने कितनी जायदादें बनाई हैं, तो उनके पास उसका कोई जवाब नहीं है। तो ये चीज़ तो हमें बहुत पहले से पता है कि ये सब कुछ जितना आप कह लें कि ब्लेम उनके ऊपर है, तो वो अब उसके प्रूफ मिल गए हैं। उनके जो वादा गवाह थे उन्होंने सारे वो प्रूफ दे दिए हैं। तो उसके बाद एक ऐसी चीज़ जो कि नज़र आ रही है कि ये होना था तो वो हो गया। रशीद शेख साहब की जहाँ तक बात है, वो इस तरह की वो करते हैं पेशन गोई, हमेशा से करते आए हैं। वो हुकूमत की तरफ से होती है या फिर कहीं और से उनको हिदायत मिलती है? हुकूमत की तरफ से डेफिनेटली नहीं मिलती, वो अपने ओन पे कर रहे होते हैं। उनके अपने रिसोर्सेज होंगे, जिस तरह कुछ लोगों की चिड़िया होती हैं, कुछ के पता नहीं क्या होता है, तो मोस्ट प्रॉब्लम उनकी अपनी कोई रिसोर्सेज हैं जिससे उनको इतना मिल जाती है और वो आगे बात कर लेते हैं। हुकूमत की तरफ से उन्हें कभी कोई चीज़ फराहम नहीं की जाती है, ऐसी कोई बात नहीं है, बिल्कुल इसको मैं टोटली डिनाई करती हूँ। और जहाँ तक ये कि नैब न्याजी गठजोड़ है, तो अभी कुछ दिन पहले ही मरियम साहिबा के नारे में सुन रही थी कि जरदारी इमरान भाई भाई, इल्ज़ाम ये लग रहा था कि जरदारी के साथ मिल गए हैं इमरान खान साहब और वो दोनों भाई भाई हैं और ये जो कुछ भी होगा वो सिर्फ नवाज शरीफ की गवर्नमेंट के साथ हो रहा होगा या उनके पार्टी के साथ हो रहा होगा, इनके साथ कुछ नहीं होगा। लेकिन हमने देखा है कि नैब के पास जो भी केसेस हैं, नैब के जो चेयरमैन हैं उनको मुंतखब करने वाले कौन हैं, किसकी पसंद के हैं, वो सब बातें एक जगह पर। ये अपोजिशन अपनी गलतियां मानती है, पर अगर 2 साल से देखा जाए तो सिलेक्टेड एहतसाब तो हुआ है ना। अब देखें तो अपोजिशन के लोग ही जेल में हैं। अब जहांगीर तरीन साहब रातों रात बाहर चले गए, बीआरटी का मामला वहीं पर बैठा है। मुजरिम हैं, वो भी बाहर है, ये तो अभी मुल्जिम है, अभी इनके ऊपर इल्जाम साबित नहीं हुए हैं, इनको सजा नहीं मिली। कैसे वो बाहर गए? ज़ाहिर वो एक रिपोर्ट पूरी आई, कैंसर उनको है, कैंसर उनको है, कैंसर के इलाज के लिए बाहर गए हैं और उन्होंने कहा कि मैं वापस आऊंगा। नवाज शरीफ के ऊपर तो सब कुछ प्रूफ हो चुका था, उनको सजा हो चुकी थी, उनको 6 हफ्तों का रिलीफ दिया गया और उस पर वो गायब हो गए और अब जाहिर है ना आने के लिए गायब हुए हैं। वो हमेशा से इसी तरह के हैं, वो जेल में नहीं रह सकते। चले नवाब साहब, जे ॾिठो वञे सूरत हाल के ज़ाहिरी तौर ते जेका हिन वक़्त पोएं हफ़्ते जी सूरत हाल आहे, एपीसी थी ऐं कंहिं हद ताईं कामयाब एपीसी थी, फोरम ठहियो त हाणे कहिड़े तरीक़े सां मुल्क में जमहूरियत जे लाइ कमु कयो वेंदो। अचानक सां शेख साहब जन अची विया, उन्हनि ॿुधायो पए त जेएचक्यू में कीअं सभु लीडर मुलाक़ातूं कंदा रहिया आहिनि, पोइ उहा सूरत हाल हलंदड़ हुई त वरी अॼु ही गिरफ़्तारी थी आहे। छा नथा सम्झो त ही वक़्तु आहे जॾहिं मुख़ालिफ़ धुर गॾिजी करे वाज़े हिकमत अमली जे लाइ, अवामी हुकूमत लाइ, हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ को किरदारु अदा करे? बिल्कुलु सही था चओ ऐं आऊं तव्हां सां तव्हांजी हिन ॻाल्हि सां न के सिर्फ़ु मुतफ़िक़ आहियां, पर तव्हांजे इतला ख़ातिर ऑपोज़िशन
यूनाइटेड आहे ऐं जेकॾहिं के इश्यूज़ आहिनि त उहे रिज़ॉल्व थियनि पिया ऐं तमामु जल्द तव्हां ॿुधंदा त हिकिड़ो जॉइंट क़िस्म जो स्ट्रगल सॼी अपोज़िशन जो शुरू थींदो ऐं इहे जेका हाणे सूरत हाल थी वई आहे त मुंहिंजा अखर यादि रखिजो मूंखे इहो नज़र पियो अचे त चंद महीननि जी ॻाल्हि आहे तव्हां माण्हुनि खे बि रस्तनि ते ॾिसंदा छाकाणि त हाणे जेके ट्रेडर्स हुजनि जेके दुकानदार हुजनि जेके आम माण्हू हुजनि उन्हनि जो बि जेको सॼो जेको उहो आहे उहो लबरेज थी चुको आहे ऐं उहे बि रोड में ईंदा जेसि ताईं तालुक आहे ज़रदारी साहिब जो या पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी में तव्हां ॾिठो त आए ॾींहुं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे नैब घुराईंदी आहे आए ॾींहुं चीफ मिनिस्टर सिंध खे नैब घुराईंदी आहे हे वेंदा बि आहिनि हलनि पिया पर असांखे हे ॻोल्हनि पिया त का अहिड़ी शइ मिले असांखे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ पर चूंकि हू नओं पॉलिटिक्स में आयो आहे ही द फ्रेश ब्लड त हुनजे ख़िलाफ़ का हुनखे कूड़ी शइ बि नथी मिले जो कूड़ी सचियूं शयूं मिलाए करे हिकु अहिड़ी ॻाल्हि कनि बाक़ी जेका ॻाल्हि तव्हां चई ऐं मुंहिंजी भेण जेको जवाबु ॾिनो त शेख रशीद जेकी कुझु चवे थो सो पंहिंजे लाइ चवे थो तव्हांखे यादि हूंदो ऐं जेका हिकु हक़ीक़त बि आहे कैबिनेट जो मेंबर जेकॾहिं का ॻाल्हि करे थो त दैट इज़ बाय द गवर्नमेंट एंड दैट इज़ नॉट बाय इंडिविजुअल जेका बि ॻाल्हि करे थो इफ ही इज़ पार्ट ऑफ द कैबिनेट if he is in alliance or in the party of the government त पोइ जेका ॻाल्हि हू करे थो हू अंडर इंस्ट्रक्शन अंडर लाइन करे थो ठीकु आहे पर हाणे जेके गिरफ़्तारियूं कनि पिया या जेके गिरफ़्तारियूं करण जो प्रोग्राम अथनि मुंहिंजे ख़्याल में हू शायदि अञा कुझु टाइम हिनखे मिली वञे हा पर इन्हनि गिरफ़्तारियुनि खां पोइ हाणे हिननि खे टाइम घटि मिलंदो नवाज़ साहब जे ॾिठो वञे गिरफ़्तारियुनि जी जीअं मां ॻाल्हि कयो पिया नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी खां पोइ या ज़ाहिर हिन हुकूमत खां पोइ असां हिकु डिघी ख़ामोशी ॾिठी ऐं वाज़िह तौर ते इहो तासुर मिलियो इहो तासुर ॾिनो वियो ऐं इहे ख़बरूं आहिनि इन्हनि जी कंफर्मेशन बि थी चुकी त शहबाज़ शरीफ़ मुफ़ाहमत कंदो आयो ऐं उहो सिलसिलो हुनजो जारी रहियो वरी जॾहिं हिकु भेरो ॿीहर पोइ पेशी ते मरियम नवाज़ खे घुरायो वियो ऐं जहिड़े तरीक़े सां घुरायो वियो ऐं जहिड़ा सवाल थिया त उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर उहो वोट खे इज़त ॾियण वारो जेको नारो आहे उहो रिवाइवल हिकु भेरो ॿीहर असांखे थींदे नज़र आयो त इन दौरान जॾहिं सियासतदाननि ते ख़ासि करे प्रेशर विधो वञे थो त पोइ हू बि मुफ़ाहमत कनि था छा मां इन ॻाल्हि सां एग्री कंदो न मां इन ॻाल्हि सां या एग्री न कंदुसि त हू मुफ़ाहमत कनि था न हमेशह अपोज़िशन जो इहो ट्रेंड रहियो आहे मौजूदा दौर में त असां जमहूरियत खे क़ाइमु रखणु चाहियूं था असां जमहूरियत खे अॻिते वधाइणु चाहियूं था उन जमहूरियत जी इंट्रस्ट में जेकॾहिं के ॻाल्हियूं हुजनि थियूं त अपोज़िशन बि कोशिशि करे थी त भई जेका हुकूमत आई आहे उहा पंहिंजो टेन्योर पूरो करे ऐं का अहिड़ी सिचुएशन न थिए जंहिंमें का टी धुर फ़ाइदो वठे तंहिंजे करे कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू थींदी आहे त उहा पाण में सलाह मशवरे खां पोइ थींदी आहे जिकी कुझी कंदा आहिनि पर जेसीं ताईं जेको लीडर ऑफ अपोज़िशन जो तरीक़ेकार रहियो सो नेचुरली इहो रहियो त कंहिं नमूने सां जेकॾहिं का अंडरस्टैंडिंग थी वञे जेकॾहिं हिननि सां का बि शइ अहिड़ी थी वञे जंहिंमें पाकिस्तान जी इकोनॉमी कुझु बहितर थी सघे या पाकिस्तान जी जेका सूरत हाल हींअर हलंदड़ आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां या इंटरनेशनल वर्ल्ड ऐं ख़ारजा पॉलिसी जे हवाले सां ऐं जेके थ्रेट्स पाकिस्तान खे आहिनि त उन हवाले सां असां कुझु अॻु भराई कयूं पोइ उन सॼे हिकिड़े शइ कंहिं प्रपोज़ल खे इन नमूने सां पिया ॾिसनि त जीअं हिननि जो का अंडरस्टैंडिंग करण जी कोशिशि हुई अंडरस्टैंडिंग करण जी कोशिशि न हुई पर हाणे जेका हिन वक़्तु APC ठही आहे उन APC जे थियण खां पोइ जेके जमातूं आहिनि दे आर ऑल ऑन वन प्लेटफॉर्म इहो चवनि त भई हींअर APC खां पोइ ही के मुख़्तलिफ़ आहिनि न दे आर ऑल ऑन वन प्लेटफॉर्म ऐं मां उमेदु रखंदुसि त इहे वन प्लेटफॉर्म ते रहंदियूं ऐं गॾिजी करे स्ट्रगल कंदियूं ऐं गॾिजी करे स्ट्रगल कंदियूं त जेके हिननि खे हलाइनि पिया उहे पिया हलाइनि हे पाण कोन पिया हलाइनि ऐं थी सघे थो इन्हनि ते
को वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में अची वञे। मां उन ते अचां थो, उन ते बि नवाज़ साहिब ज़ाहिरी तौर ते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ते असां ॾिसी चुका आहियूं जेके ॿ कोशिशूं थियूं आहिनि उन में अपोजिशन की नाकामी थी है। नुसरत साहब आप बताइएगा, अगर देखा जाए नवाब साहब जो इस वक्त बात कर रहे हैं, रियलिटी में देखा जाए इस वक्त मुल्क में जो महंगाई है, जो फॉरेन की तरफ अगर आप देखें तो इंटरनेशनली जो हालात हैं उस हवाले से या फिर जो लोगों का एतमाद है उस हवाले से हमें हुकूमत नाकाम होते हुए नजर आ रही है। इस वक्त तक चीजें स्टेबल नहीं हो सकी, तो ज़ाहिर लोगों में भी एक गम और गुस्सा है। अगर एक काल आ गई अपोजिशन की फिर तो गए खान साहब। ये सिर्फ एक ख्याल है कि कॉल आ गई और मुल्क में तबाही फैल जाएगी और सारी अपोजिशन मिलके MRD की तरह कुछ कोई काम कर लेगी और कुछ हो जाएगा, तो ऐसा कुछ होगा वो करें। ये लोग जितने मर्जी वादे वईद एक दूसरे के साथ प्रॉमिसेस के हम आपका साथ देंगे, अभी तो देखा है हमने फजलुर रहमान के उसमें मुजरने में कि हुआ क्या है। तो एक्चुअली पीपल्स पार्टी और नून लीग आपस में मिल नहीं सकते, इनकी जो आइडियोलॉजी है वो बेइंतहा डिफरेंट है। पीपल्स पार्टी का मैं फिर भी कहूँगी कि ये लोग मुल्क से अपने मोहब्बत करते हैं, जबकि नवाज शरीफ नून लीग की जो पार्टी है वहाँ पे मुल्क से मोहब्बत नहीं पाई जाती। उनको सिर्फ अपनी जायदाद बनानी है, अपने लिए करना है और अपने लोगों को, अपने बल्कि फैमिली को आगे बढ़ाना है। जबकि आप देखिए कि पीपल्स पार्टी कुछ असूलों पे खड़ी है और वो उन असूलों का वो पाबंदी करते हैं, जिस तरह भी करें लेकिन करते हैं थोड़ा बहुत। तो मैं ये समझती हूँ कि ये लोग आपस में कभी भी मुत्तहिद हो नहीं सकेंगे क्योंकि ये दिल से खिलाफ हैं। आपको याद होगा पुरानी बात मैं फिर लेके आ रही हूँ कि बेनज़ीर भुट्टो के साथ क्या नहीं किया इन लोगों ने, किस तरह बिलावल अपनी माँ के राइवल्स के साथ कंधे से कंधा मिला के चल सकता है। जो भी हालात हैं आप कुछ भी कर लें, आप अपनी माँ को नहीं भूल सकते और उसके साथ जो एटीट्यूड हुआ है उसको नहीं भूल सकते। तो किस तरह पीपल्स पार्टी जाएगी उनके साथ जो कि कहते हैं कि खवातीन की इज्जत करो। खवातीन बेनज़ीर खातून नहीं थी, खैर वो आखिर में मिल गए थे खुद ही बेनज़ीर और नवाज शरीफ साहब। बेनज़ीर ने बहुत देर में जाके इनके साथ मुआहिदा किया और जाहिर है उसके बाद ये था कि एक दफ़ा आप और एक दफ़ा हम वाली सियासत चल रही थी कि एक साल पहले एक दूसरे के खिलाफ बयान दो, उसके बाद जिसको भी हुकूमत मिल जाती है वो हुकूमत करे। और दूसरा 18 अमेंडमेंट भी ज़ाहिर है इसी वजह से हुई कि कम से कम सूबे की आमदनी तो आती रहे। खैर बहरहाल ये सारी चीज़ें अपनी जगह पे, लेकिन मेरा 100% ये ख्याल है कि ये APC कभी भी कामयाब नहीं होगी। जितने मर्जी ये मीटिंग्स कर लें, जितनी मर्जी ये चीज़ें कर लें, इनके दिल आपस में नहीं मिले हुए, एतमाद नहीं है एक दूसरे के ऊपर इन लोगों को। मैं इसे नवाब साहब से इसका जवाब लूंगा ज़रूर। ज़ाहिरा नाज़रीन अॼु जेके कोशिशूं थियूं पई शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी खां पोइ असांखे नज़र अचे पियो मुस्लिम लीग नून हिकु भेरो ॿीहर मज़ामती सियासत तरफ़ अचे पई ऐं सुभाणे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो हंगामी इजलास भी तलब कयो वियो आहे। एहसन इकबाल तरफ़ां इन ख़बर जी तस्दीक कई वई आहे। 3 बजे सुभाणे इस्लामाबाद में ही इजलास थियणो आहे जंहिंमें पीपल्स पार्टी समेत जेके भी अपोजिशन जूं जमातूं APC में मिलियूं उहे सभु उन में मिलंदियूं हिकु वाज़े हिकमत अमली जुड़े। पाण वधीक बि हलायूं, वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहियो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम में पाण ज़िक्र कयो पिया मुखालिफ़ धुर ते हिकु भेरो ॿीहर गॾिजण वञे पई। नवाब साहब ॿुधाइजो अवां ज़ाहिरा अॼु मरियम नवाज़ वाज़े तौर ते चयो आहे त अपोजिशन जी कोशिश हूंदी, अपोजिशन वटि ॿ शयूं आहिनि उन्हनि ते कमु करे सघे थी। हिकु पासे या त असेंबलियुनि मां गॾिजी इस्तीफ़ा ॾिजे या इस्लामाबाद तरफ़ मार्च कंदे। अब पीपल्स पार्टी छा सम्झो पिया मार्च जी हद ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे पई, इस्तीफ़ाउनि क़बूल कंदी, इस्तीफ़ाऊं ॾींदी अगरि को लाइअमल जोड़े थो वञे त अपोजिशन पारां? पहिरीं त मां ऑनरेबल पंहिंजी कलीग MNA जो शुक्रियो अदा कंदुसि त घटि में घटि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां इहो तस्लीम कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी उहा जमात आहे जेका किन असूलनि ते हले थी। एतिरी बि मतिलबु मुंहिंजी महिरबानी ग्रेस ॾेखारी ऐं उहा मतिलबु इन हिसाब सां संदसि महिरबानी जो हिकिड़ी हक़ीक़त बयानु कई। बाक़ी जेसि ताईं बिलावल ऐं नवाज़ जो या नवाज़ छा कयो छा न कयो, सियासत में कॾहिं बि के परमानेंट दोस्त या परमानेंट मुखालिफ़ न हूंदा आहिनि। कल्ह को ॾींहुं आहे अपोजिशन में इमरान खान असां सां गॾु हो,
अॼु इमरान ख़ान हुकूमत ठाही आहे, इमरान ख़ान खे ॿी जाइ ते आहे, ऑपोज़िशन साॻी उन जाइ ते आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जूं गुफ़्तगू थियूं हुयूं ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी ठही हुई त नवाज़ शरीफ़ सां हिकु क़िस्म जी अहिड़ी रिलेशनशिप थी वई हुई जो उन में हालांकि असां समूरनि खे इहा रिलेशनशिप ॾुखी पिए लॻी, पर तंहिंखां पोइ ॾिठोसीं त उहा हिकु तमामु दूर अंदेश औरत हुई ऐं उन दूर अंदेशी ते उन समूरनि खे एतमाद में वठी समूरनि खे क़ाइल करे जेको फ़ैसिलो कयो, उन में अॼु नज़र इहो अचे पियो त ऑपोज़िशन जे गॾु हुजण में ऐं अपोज़िशन खां सवा बि जेकॾहिं का मैच्योर्ड हुकूमत आहे, जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई त उहा, उन खां पहिरीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई त उहा, त हिकिड़े क़िस्म जी जेका वर्किंग रिलेशनशिप हुई गवर्नमेंट में ऐं ऑपोज़िशन में, उहा अॼु न आहे। अॼु जेका आहे सम्झ में नथो अचे त मौजूदा फेडरल गवर्नमेंट कंहिंजे बलबूते ते हले पई, सर वो कहिड़ो ज़ाहिर आहे, प्रोग्राम करे पई वो ज़ाहिर आहे। ऐं कहिड़े नमूने सां हले पई। तंहिंजे करे असांजो चेयरमैन बिलावल जी गुफ़्तगू लीडर ऑफ अपोज़िशन सां ठही हुई ऐं उन खां पोइ उन गुफ़्तगू खां पोइ इहो तय कयो हुओ त कमेटी जेका हिनजी ठहंदी, उहा कमेटी जेके फ़ैसिला कंदी उन ते इन लेटर एंड स्प्रेड असीं अमल कंदासीं। ऐं मां त चवंदुसि हिननि वटि होश जा नाखून ई कोन्हे। हिननि जहिड़े हिन खे गिरफ़्तार कयो आहे लीडर ऑफ अपोज़िशन शहबाज़ शरीफ़ खे, त हाणे मरियम नवाज़ निकिरंदी ऐं जेकॾहिं मरियम नवाज़ निकिरे थी त पोइ ॾिसिजो वेठा त मरियम नवाज़ खे जेकॾहिं गिरफ़्तार कयनि त पोइ डेज़ काउंट कजो त घणा ॾींहं पोइ इहे हली सघनि था। तंहिंजे करे हे छा बि सोचनि, छा बि वीचार कनि, उहा मतिलबु त हुननि जो पंहिंजो राइट आहे। पर मां वरी बि हिकु सीनियर अदना वर्कर जी हैसियत सां पीटीआई हुकूमत खे इहो चवंदुसि त गिरफ़्तारियुनि वारी सियासत छॾियो, तव्हां इहे जेके गिरफ़्तारियूं या जेके शयूं आहिनि से कोर्टूं ॼाणनि, इहे माण्हू ॼाणनि, तव्हां हिननि मां निकिरी अचो। तव्हां अची पॉलिटिकली हिकिड़ो पॉलिटिकल फोरम ते हिकिड़ो अहिड़ो फोरम ठाहियो जंहिंमें असां हिन मुल्क जे भले लाइ कुझु कयूं, जेका मां तव्हांखे बयानु नथो करे सघां। अॼु माण्हुनि जी अहिड़ी हालत आहे, विंद असांजे इंटीरियर सिंध जे अंदरि ऐं इवन इन कराची जे पार्ट्स में, त उन्हनि माण्हुनि खे ॾिसूं था उन्हनि जे हालात खे त के लखनि जी तादाद में जे न त हज़ारनि जी तादाद में अहिड़ा माण्हू आहिनि जेके राति जो बुखिया सुम्हनि था। हाणे अहिड़ी सूरत हाल हुजे त मूंखे ॿियो डपु पियो लॻे थी सघे थो किथे को इनकलाब ई न अची वञे। तंहिंजे करे हिननि खे हिन सॼो शइ खे होश सां कमु वठणु खपे ऐं हिननि खे वीचार करणु खपे त असांखे कहिड़े तरह सां कहिड़े तरीक़े सां हिन मुल्क खे हलाइणो आहे, छाकाणि हीअ टोटली फेल विया आहिनि, टोटली फ्लॉप विया आहिनि। मां नथो सम्झां त पाकिस्तान में जेके ई हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि मां जिन के बि हुकूमतूं रहियूं आहिनि, कंहिं बि हुकूमत अहिड़े क़िस्म जी नादानी, अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कया हूंदा जेके मौजूदा हुकूमत खे। अच्छा नुसरत साहब, नवाब साहब कह रहे हैं एक तरफ तो गिरफ्तारियों या दूसरा जो मामला है उनको छोड़ दिया जाए अदालतों के ऊपर, ज़ाहिर है जब आकर शहबाज शरीफ साहब गिरफ्तार होंगे फिर हम देखेंगे शिबली फराज और शहजाद अकबर आकर वही केस उठाकर और वही चीज़ें बता रहे होंगे। 3 दिन पहले ये खबर सामने आ चुकी होगी कि शहबाज शरीफ साहब गिरफ्तार होने वाले हैं, तो इससे ज़ाहिर है ये तासुर जाएगा। एक ये दूसरा वो जो नवाब साहब का एक जुमला था, ज़ाहिर देखा जाए कुछ अर्सा पहले ही फेटेफ के मामले पर एक कमेटी बनी थी वर्किंग रिलेशनशिप के ऊपर, जिसमें हुकूमत और अपोजिशन साथ बैठे थे। कुछ मामलात पे फिर हमने देखा कि शाह महमूद कुरैशी साहब ने आकर बात कर दी नेब के हवाले से, फिर वो चीज़ें पीछे चली गई। कल इसी हवाले से स्पीकर ने बुलाया था, आज इजलास होना था और अपोजिशन ने ये कहा कि हम उसमें शिरकत नहीं करेंगे। तो ज़ाहिर ये तो अब आप अपनी हुकूमत के ऊपर कुल्हाड़ी फिरा रहे हैं। हाँ, पता नहीं क्यों शहबाज शरीफ शाह महमूद साहब ने वो बात की असेंबली में। एक्चुअली वो इतनी ज़्यादा सीवियर थी कि उसको हज़म करना मेरे ख्याल में काफ़ी मुश्किल था कि आपसे हम कह रहे हैं कि अमेंडमेंट्स दें ताकि मतलब चीज़ आगे चले, तो 34 अमेंडमेंट्स ऐसी थी कि जिनको सुन के बंदा हैरान हक्का बक्का रह जाए कि ये अमेंडमेंट्स हैं कि ये सिर्फ आप अपने आप को बचा रहे हैं। जिसमें से एक थी कि 1 अरब रुपए से अगर 1 रुपया भी कम है तो वो करप्शन नहीं है।
اس کو آپ چھوڑ دیں. تو یہ مطلب اس طرح کی اور بھی بہت ساری تھی. اس کی وجہ سے ظاہر ہے وہ چیز ایسی تھی کہ وہ اس کو نہیں اندر اپنے رکھ سکتے تھے. اور شاہ محمود صاحب نے بتایا کہ یہ امینڈمنٹس مانگ رہے ہیں تو یہ این آر او نہیں ہے تو اور کیا ہے, تو وہ تو نہیں دیے جا سکتے تھے ظاہر ہے. تو اس لیے بات وہ جب وہ ایکسپوز ہو بات گئی, ہوئی تھی کہ یہ چیز اس باہر اجلاس نہیں کے آئے اندر گی. ہی ہاں. باہر نہیں آئے گی تو کیوں آ کر انہوں نے بتایا؟ نہیں, لیکن پھر وہی میں عرض کر رہی ہوں نا کہ یہ اتنی زیادہ اسٹرانگ این آر او تھی کہ اس کو ہضم نہیں کیا جا سکتا تھا. اس کو بتانا ضروری تھا کہ اپوزیشن چاہ کیا رہی ہے. اصل میں وہ صرف اپنے آپ کو بچانا چاہ رہے تھے بس. اس کے علاوہ ان کی کوئی ان کی تھنکنگ میں کبھی نظر نہیں آتا کہ یہ لوگوں کی بات کر رہے ہیں, غریبوں کی بات کر رہے ہیں, عوام کی بات کر رہے ہیں. ہاں مہنگائی آج کل شور مچا رہے ہیں, لیکن جو انٹیریئر سندھ میں غربت ہے یا پنجاب کے دوسرے ولیجز میں غربت ہے تو وہ ہماری پیدا کردہ تو نہیں ہے. یہ تو سندھ میں تو پچھلے 12 سال سے کنٹینیوس یہی ہیں, چاہے فیڈرل میں ہوں چاہے صوبائی اسمبلی میں ہوں. لیکن ادروائز بھی آپ دیکھیں کہ ادھر نواز شریف لوگ ہمیشہ سے موجود ہیں. تو اگر آپ اتنے عرصے میں کوئی ایسے سالڈ اقدامات نہیں کر سکے کہ لوگوں کے حالات بہتر ہوں, تو آپ کیسے ایکسپیکٹ کرتے ہیں ہم سے کہ ہم آ کے 2 سال میں کوئی میریکل کر دیں گے, جادو کی چھڑی ہلا دیں گے یا کوئی اور چیز کر دیں گے, یا پیسے اوپر سے آ کے برسنا شروع ہو جائیں گے کہ سب کے حالات ٹھیک کر دیے جائیں. سندھ کو ٹھیک کرنا, صرف سندھ کو, میں 2012 سے ہر شہر میں جا رہی ہوں. آپ یقین کیجئے کہ ڈیرہ مراد جمالی ڈھاڈر تک گئی ہوں میں 12 گھنٹے سفر کر کے, پوری رات گاڑی میں. تو مجھے جو لوگ وہاں نظر آئے ہیں, جو غربت نظر آئی ہے, جو ڈپریویشن نظر آئی ہے, وہ ہماری کریٹ کردہ تو نہیں تھی. وہ تو سب کچھ ان کا ہی ہے. ان کے پاس پیسہ تھا, ان کے پاس اتھارٹی تھی, ان کے پاس حکومت تھی. یہ چاہتے تو اپنے لوگوں کو تعلیم دلا سکتے تھے, چاہتے تو شیلٹر دے سکتے تھے, چاہتے تو پانی کا انتظام کر سکتے تھے. آپ یقین کریں کہ میں نے وہاں پہ اس طرح کے کالے رنگ کے لوگ دیکھے ہیں جو خدا نخواستہ کالا اس طرح نہیں کہہ رہی میں کہ کالا اور سفید, کہ وہ رنگ وہ تھے جو نمک کا پانی پی کے آپ کی اسکن بے انتہا, نو ڈاؤٹ مطلب اس میں کوئی ایسی شک وہ نہیں. چیز ہے کہ اس کو کیوں نہیں قابو پایا جا سکتا تھا. بھائی صرف کراچی ہی 80% پورے پاکستان کو سنبھال رہا ہے, تو وہی اس میں سے کچھ پیسہ نکال کے ادھر لگا دو. اگر وہاں سے آپ کو نہیں مل رہا تو کیا یہ ضروری ہے کہ جو پیسہ ہے وہ سارا ہماری جیب میں چلا جائے؟ کچھ تو لوگوں کو یہ لگ رہا ہے. میرے خیال میں اصل مسئلہ نہیں ہے. نواب صاحب سے میں اس کا اصل جواب مسئلہ ضرور لوں یہی گا. ہے. اب ظاہر نواب صاحب اواں عمر کوٹ جا حالات ہن پروگرام میں عمرکوٹ ساموں بہت رکھیا دفعہ گئی آہن, ہوں. ऐं असांजा बि इन ते केतिरनि ई प्रोग्रामनि में असां उतां जी जेका ग्राउंड जी सूरत आहे हिन वक़्तु ॾेखारे चुका आहियूं. ऐं यकीननि जेका अवां खे शिकवा आहे उहा मूंखे बि आहे त वफ़ाक़ी हुकूमत हिन वक़्त ताईं को वाज़े क़दम नाहे खयो. पर सवाल इहो आहे त जेको सियासतदाननि जी हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे थी, वफ़ाक़ी हुकूमत थी वई, अपोज़िशन थी वई, पर हक़ीक़त में ॾिठो वञे त हिन वक़्तु को हिकमत अमली वाज़ो तौर ते ठाहिण जी ज़रूरत आहे जे एहतिसाब थिए, एक्रॉस द बोर्ड थिए, जे ॾिठो वञे सूरत हाल खे त पैसो माण्हुनि ते ख़र्च थिए, अवामी हुकूमत जे लाइ क़दम खयां वञनि, हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ क़दम खयां वञनि, जंहिंजो ज़िक्र अवां कयो पिए नवाज़ शरीफ़ ऐं मोहतरमा विच में जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी हो, त उन तरफ़ छा हाणे घटि में घटि मुख़ालिफ़ धुर अॻिते वधे पई? अवां ॾिसो पिया उनखे. मां पहिरीं त इहा ॻाल्हि कंदुसि त जीअं मुंहिंजे ऑनरेबल कलीग चयो त मां वियमि ऐं मां हे सूरत हाल ॾिठी. काश के मुंहिंजी कलीग अॼु खां 2 साल पहिरीं बि इंटीरियर में वञे हा ऐं उते जा हालात ॾिसे हा ऐं पोइ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे हा त मां तस्लीम कयां. छाकाणि त हे जेका सूरत हाल क्रिएट कई आहे असां हिननि 2 सालनि जी आहे. मां ईअं कोन थो चवां त असांजे वक़्त में के खीर जूं नदियूं बि वयूं, न, पर असांजे वक़्त में या मतिलबु त जॾहिं इहे सॼा दौर हुआ त उन्हनि वक़्तनि में सूरत निस्बत बहितर हुई बजाए इन जे जेका हींअर आहे. न के सिर्फ़ु इहो, ॿी ॻाल्हि कई अमेंडमेंट्स जी त भई एनआरओ, पहिरीं त सुबुह शाम रड़ हूंदी हुई त भई एनआरओ था वठनि. बाबा नालो ॿुधायो जंहिं चयो हुजे एनआरओ जो, नालो ॿुधायो जंहिं चयो हुजे कंहिंजो, कुझु नहीं, बसि इनको एनआरओ चाहिए. जी मुंहिंजी भेण बि चई ॾिनो त भई उहो एनआरओ आहे. हाणे इहे 34 अमेंडमेंट जेके ॾिनियूं हुयूं, हमेशह जॾहिं पॉलिटिक्स में अमेंडमेंट्स ॾिबियूं आहिनि त उन्हनि अमेंडमेंट्स में गुफ़्तगू थींदी आहे त मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी भेण खे शायदि ख़बर न आहे त जेका मूं 6-7 असेंबलियुनि जो मेंबर रहियो आहियां मुसलसल, उन में ॾे वठि थींदी आहे. त नेचुरली मुख़्तलिफ़ जमायतूं मुख़्तलिफ़ प्रपोज़ल्स ॾींदा
पोइ के हुतां छॾाईंदा आहिनि, के हुतां छॾाईंदा आहिनि ऐं उनखे वधाईंदा आहिनि। न के इहो त कया शइ करे कमिट करे त भई हे पाण खे में ओसी ताईं इनखे पाण मलवी रखंदासीं जेसिताईं पंहिंजो को कंसेंसस न थिए ऐं उन खां पहिरीं उते अची मैदान में ऐं फोरम ते नेशनल असेंबली फोरम ते बीह ऐं शाह महमूद कुरैशी दर्ज करे के बंदूकबाज़ी करे छॾी। पर मां इहो बि चवंदुसि त केॾी प्रोग्राम रखो महिरबानी करे ऐं हिननि खे चओ त 34 अमेंडमेंट्स खणी अचनि जेकी असां ॾिनियूं अपोज़िशन ॾिनियूं, असां न टोटल अपोज़िशन, ऐं जेको हुननि जो बिल हो त पोइ वेही अवां को हिकिड़ो मुनाज़रो करायो त ॾिसो कहिड़ियूं कहिड़ियूं अमेंडमेंट्स आहिनि जंहिंमें असां एनआरओ था वठूं, ख़बर पइजी वेंदी हली। मतिलबु हिकिड़ी शइ खे एॾो त डिघो करणु सिर्फ़ु इन जे करे, बाक़ी बिल्कुलु दुरुस्त आहे इहा ॻाल्हि, 100% करेक्ट आहे इहा ॻाल्हि त सिलेक्टेड एहसाब थिए पियो, अपोज़िशन वारा टारगेट थियनि पिया, गवर्नमेंट में हिननि जा मिनिस्टर आहिनि जिन्हनि ते इहे केसिस आहिनि उन्हनि ते कुझु कोन थो थिए, जेकॾहिं कंहिं ते थिए थो त उनखे मुल्क खां ॿाहिरि भॼाए छॾनि। हिकिड़े ॾींहुं चवनि था त असां शुगर जी या कमीशन ठाही आहे इन ते एक्शन था खणूं, पोइ वरी ॿिए दफ़े चवनि था त न हाणे इनखे असीं वाइडर स्कोप था कयूं। हेतिरो न बाबा तव्हां जेको कयो फ़ैसिलो हिन 2 साल में जेको चयो हुन ते खणो, उनखे पोइ त 5 साल जो खणी 20 साल ताईं खणी वञो, पर न सिर्फ़ु 5 माण्हुनि खे बचाइण जे लाइ उनखे एॾो तूल ॾेई छॾींदे जो काॾे बि इहे रिपोर्टूं काॾे बि इहे ॻाल्हियूं इहे ईअं हवा में पियो उॾामियूं ऐं हिन जी नियत ई न आहे त हुनखे सवाल उठन पे नुसरत क्विकली थोड़ा सा ये बताइएगा, जो इस वक्त सूरत हाल हम देख रहे हैं, कल इजलास भी होने वाला है और मुस्लिम लीग नून एक दफ़ा फिर से हमें चार्ज होती हुई दिखाई नज़र आ रही है, अगर कल को कोई इस्लामाबाद की कॉल दे देता है तो क्या समझते हैं हुकूमत चल पाएगी? बिल्कुल, हुकूमत को कोई खतरा नहीं है, जितनी मर्जी कर लें जो इन्होंने करना है, जितने धरने देने या वॉक करनी है या वटेवर जो प्रोटेस्ट करना है करते रहें, से फर्क नहीं पड़ेगा। हमारी हुकूमत इंशाल्लाह कायम रहेगी और 5 साल पूरे करेगी। बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। नवाब साहब वरी मेहरबानी अवां जी भी प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। मजबूरी तरह सां अॼु अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखां पोइ मरियम नवाज़ पारां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वाज़े तौर ते चयो वियो त सिलेक्टेड एहतसाब थिए पियो ऐं सुभाणे हिकु बार ॿीहर मुख़ालिफ़ धुर जूं सभु जमातूं गॾिजण वञनि पियूं ऐं को वाज़े हिकमत अमली उन में बि जोड़ींदियूं। नवाज़ शरीफ़ जो ट्वीट बि साम्हूं अची वियो आहे। नवाज़ शरीफ़ पारां बि इहो चयो वियो आहे त मुस्लिम लीग नून उन्हनि सभिनी फ़ैसिलनि ते अमल कंदी जेके APC में थिया हुआ ऐं ॿिए पासे हुकूमत असांखे नज़र आयो पए डिफेंड कंदे नेब खे। ॾिसजे त सूरत हाल केॾांहुं वञे थी, छा ही जेके मुख़ालिफ़ धुर जूं सभु पार्टियूं आहिनि इहे के वाज़े हिकमत अमली जोड़नि थियूं या मामिलो ईअं ई हले थो सियासी सौदेबाज़ियुनि ज़रिए या कंहिं न कंहिं मुफ़ाहमत ज़रिए मामलनि खे ख़तमु कयो थो वञे। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।